अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मुंहिंजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सिंध में केतिरा ई मसइला आहिनि। लाक़ानूनियत, बदअमनी, बेरोज़गारी, महांगाई, गंदगी, सिहत सफ़ाई खां वेंदे लोड शेडिंग ताईं जे मसइलनि अवाम जो जीअण ई जंजाल करे छॾियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में अवाम मुख़्तलिफ़ मसइलनि खे भोॻे रहियो आहे, जंहिंमें पीअण जे साफ़ पाणी जो बहिरान, ड्रेनेज जे सिस्टम जे नाकारा हुजण, रोड रस्तनि जे भॻल टुटल हुजण, गंदगी जे ढेरनि ऐं महांगाई जहिड़नि मसइलनि अवाम जो जीअण जिते जंजाल करे छॾियो आहे, उते इहे मसइला कर खणी बीठल आहिनि। 2 महीना अॻु सिंध जे हुक्मरान जमात जे सरबराह ऐं पीपुल्स पार्टी जे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सभिनी चूंडियल नुमाइंदनि खे इहा हिदायत कई हुई त उहे पंहिंजनि तकनि में वञी अवाम सां गॾिजाणियूं कनि, अवाम सां मिलनि, उन्हनि जा मसइला ॿुधनि ऐं हल कनि, त जीअं एडमिनिस्ट्रेशन जे हवाले सां सिंध हुकूमत जी कारकरदगी ते जेके केतिरा ई सवाल उथी रहिया आहिनि, उन्हनि मसइलनि खे हल करे सघिजे। पर 2 महीना गुज़री वञण जे बावजूदि नुमाइंदनि न अवाम सां गॾिजाणियूं कयूं, न उहे अवाम सां सिधी तरह राब्ते में रहनि था। कुझु इलाइक़नि में, कुझु ज़िलनि में हुक्मराननि अवाम सां हिकु गॾिजाणी त कई आहे, पर उन्हनि में ॾिनल हुकुमनि ते अञा ताईं अमल न थी सघियो आहे। अॼोके प्रोग्राम में असां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में अवामी मसइलनि जे हवाले सां ऐं चूंडियल नुमाइंदनि जी कारकरदगी जे हवाले सां ऐं उन्हनि जो अवाम सां राब्ते जे हवाले सां पंहिंजे नुमाइंदनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन इलाइक़े जी सूरत हाल जे हवाले सां उन्हनि खां मालूम कंदासीं त उते जा अवामी मसइला कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि मसइलनि खे हल करण लाइ चूंडियल नुमाइंदनि हिन वक़्त ताईं कहिड़ो किरदारु अदा कयो आहे। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां हैदराबाद मां सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ ख़ालिद चांडियो लाइन ते आहे। उन खां हैदराबाद जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़ालिद, सक़ाफ़ती राजधानी जी हैसियत रखंदड़ हैदराबाद शहर में कहिड़ा मसइला आहिनि ऐं तव्हां सम्झो था त उते जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि मसइलनि खे हल करण जे लाइ अवाम सां सिधी राब्ते में रहनि था? सभिनि जनरली ज़ाहिर सवाल बि तव्हांजो जनरल आहे त जनरल हैदराबाद जा मसइला कहिड़ा आहिनि ऐं हैदराबाद में हिन वक़्तु 4 तालुका जेके आहिनि से प्रैक्टिकली इंतज़ामी तौर ते एग्ज़िस्ट कनि था। 4 तालुकनि जे अंदरि अलॻि अलॻि तालुका म्यूनिसिपल निज़ाम खां पोइ हींअर CMOs उते मुक़ररु थियल आहिनि ऐं हिननि खे DC सां हिननि जा जॉइंट्स अकाउंट्स आहिनि। लोकल इशूज़ जे हवाले सां, बेसिक सर्विसिस जे हवाले सां, जंहिं पीअण जो साफ़ पाणी आहे, सेवरेज जा मसइला आहिनि, सफ़ाई सुथराई जा मसइला आहिनि, इंकरोचमेंट जा जेके मसइला आहिनि गैर क़ानूनी अदावतुनि जा, इहे 4 बुनियादी जेके सर्विसिस म्यूनिसिपल्स खे उन्हनि जा पावर्स रहिया आहिनि सदाईं। हिन वक़्तु उन्हनि जी सूरत हाल ईअं सम्झो त 0 आहे। 4 ई तालुका म्यूनिसिपल, लतीफ़ाबाद में तालुका म्यूनिसिपल जेका आहे उहा छाकाणि त उनखे उते मुतदा जो घणो आहे, इन्फ्लुएंस घणो आहे ऐं हू सिविल सोसाइटी जे इशूज़ जे हवाले सां तमामु घणो मुतहरिक हुजनि था। लतीफ़ाबाद में तव्हांखे जेके पार्क आहिनि, मेन रोड आहिनि, लिंक रोड आहिनि, सेवरेज जे हवाले सां जेके उन्हनि जा मेन प्लांट्स आहिनि लोकल बॉडीज़ जे दौर में लॻायल, उहे कंहिं हद ताईं उते निज़ाम बहितर आहे। पर हाणे सिटी लतीफ़ाबाद ऐं तलको बाराड़ी ऐं कासिमाबाद, इन्हनि 3 तालुकनि जे हवाले सां एॾी बदतरीन हालत आहे, एतिरी बुरी हालत आहे जो तव्हां जेॾी महिल तहलका कासिमाबाद जे अंदरि दाख़िल थींदो त जीअं कराची खां या उत्तर सिंध खां या मुख़्तलिफ़ सूबनि खां अची तव्हां वाधूआ खां अंदरि इंटर थींदो, या जेकॾहिं कासिम चौक खां अची पूनम पेट्रोल पंप खां राणी बाग खां तव्हां इंटर थींदो त तव्हांखे सभिनी हिकिड़ी अजीब क़िस्म जी सूरत हाल नज़र ईंदी। तहलका म्यूनिसिपल जी तहलके कासिमाबाद जे अंदरि टोटल रिट ख़तम थी वई आहे। जेके हिननि जा ऑफिसर CMO ऐं जेको एडमिनिस्ट्रेटर आहे हिननि जो, उहो गुज़िरियल 10 सालनि खां हिकिड़ो माण्हू जेको ज़हनी तौर ते बि ईअं सम्झो त डेड आहे, न हू प्लानर आहे, इहो आउं हिकिड़ो पर्सनल हुन ते कमेंट नथो करियां, भई जर्नलिस्ट मूंखे ॾुखियो बि लॻे थो, पर न हू हिकिड़ो क्लार्क मां जेको प्रोमोट थी हिकिड़े आयल CMO ऐं एडमिनिस्ट्रेशन जी सीट ते आयल माण्हू आहे, जेको 10 सालनि खां हिकिड़ो सीट ते थोपियो पियो आहे। हाणे हुनखे कंहिंजी आहे सोर्स कंहिंजी आहे, छाजे करे वेठो आहे, मथे सेक्रेटरी खां वठी चीफ सेक्रेटरी खां वठी छा हुनखे पॉलिटिकल जेके माण्हू रखियो वेठा आहिनि उहे उन्हनि खे रिश्वतूं थो ॾे, छा थो करे। उन 10 सालनि जी कारकरदगी में जेको आउं तव्हांखे 30 में कासिमाबाद जो ॿुधाए पोइ तव्हांखे थोरो कंपेरिज़न कराईंदुसि सभिनि, त तक़रीबन 1.5 खां 2 करोड़ रुपया हिननि जी ओज़ी थी रही आहे। जेको ज़िला एक्साइज टैक्स जेको मिलंदो रहियो आहे उन में 70 खां 80 लख रुपया पगार, हिननि जा समूरा अलाउंसिस, हिननि जा समूरा पैसा जेके तेल जा मेंटेनेंस जा पूरा करण खां पोइ 70-80 लख रुपया तहलका म्यूनिसिपल कासिमाबाद खे मिलंद बचत रही आहे। हाणे तहलका म्यूनिसिपल, हिकिड़ी तहलका म्यूनिसिपल जंहिंखे 70 खां 80 लख रुपया तव्हां सम्झो त 10 सालनि में बचत हुजे, उन न CC ब्लॉक कॾहिं ठारायो हुजे, उन न कॾहिं गटर जी सॼी गटर लाइन कंहिं कॉलोनी के मोहल्ले खे कंहिं हुनखे न ॾिनी हुजे, पर कम से कम जेकॾहिं
पंहिंजी मदद पाण तहत जेकॾहिं 2 लख 4 लख रुपया कॉलोनी वारा कम्यूनिटी वारा कंदा उन्हनि खे कॾहिं के पाइप बि न वठी ॾिना हूंदा हिननि जे रिकॉर्ड ते। स्ट्रीट लाइट्स जी हालत इहा आहे जो तव्हांखे हैरत थींदी त कासिमाबाद जे सवाइ मेन रोडनि खे छॾे करे उते बि तक़रीबन मेन चौकनि ते लाइटूं ॿरंदियूं, पर सॼी कासिमाबाद में स्ट्रीट लाइट जो वॾो फुकदान आहे। मेंटेनेंस हिननि जी थूप कोन्हे, ज़ीरो आहे। हिननि जूं 6 महीना गाॾियूं बीठियूं हूंदियूं आहिनि, हिननि खे तेल कोन हूंदा आहिनि। हाणे 70-80 लख रुपया बचाईंदड़ टीए में हिन वक़्तु बिजली जे हुनजो आहे, माना बिजली जे हिस्को वारनि जी कर्ज़ी आहे। रानी बाग में हिननि खे प्रॉपर लाइट कोन्हे। जानवर रानी बाग में अंदरि वञी हालत ॾिसो त सभु जानवर मरी विया। शींहं केॾां वियो, रिछ केॾां विया, हरण किंजा एॾा नायाब नस्ल, मुख़्तलिफ़ क़िस्म जा नस्ल केॾां विया, फाड़ा केॾां विया, तोतनि जा तक़रीबन 15 क़िस्म केॾां विया, नीलगांव केॾां वियूं, भोलड़नि जा, बांदरनि जा। अफ्रीकी हैदराबाद जो मशहूरु रानी बाग हो, जंहिंमें एतिरा जानवर हुआ जेके कराची जे रानी बाग में बि कोन हुआ। राणी इहा अंग्रेज़ दौर जी राणी जे नाले सां मनसूब। रानी बाग जी जेका भींग कई आहे हिन तहलका म्यूनिसिपल कासिमाबाद जे ऑफिसरनि ऐं हिते रहंदड़ CMOs ऐं उन्हनि खे उते कॾहिं बि अॼु ताईं का अकाउंटेबिलिटी कोन थी आहे। नतीजे में इहे जेके 40-50 करोड़ रुपया, ऐं हिकिड़ो डिजी ॻाल्हि थो करियां, 70-80 लख रुपया महीनो ॿधूं तॾहिं बि 10 सालनि जा इहे एतिरा पैसा थियनि था। इहे सिधा सां पैसा करप्शन जे वर चढ़ी विया आहिनि। हलिया का अकाउंटेबिलिटी कोन थी आहे, न सिंध गवर्नमेंट, न लोकल गवर्नमेंट जे सेक्रेटरी तरफ़ां, न लोकल गवर्नमेंट जे मिनिस्टर तरफ़ां। नतीजे में अॼु कासिमाबाद में म्यूनिसिपल जो टोटल निज़ाम ज़ीरो आहे। हैदराबाद जेको आहे सो थधियुनि हवाउनि जो शहर सम्झो वेंदो आहे, पुरसुकून शहर, पर गुज़िरियल केतिरे ई अरसे खां हैदराबाद में लाक़ानूनियत, बदअमनी जूं जेके वारदातूं थियनि थियूं, जंहिंजे करे अवाम सरापा एहतजाज पिण आहे। इन हवाले सां कुझु ॿुधायो। बिल्कुलु स्ट्रीट क्राइम जे हवाले सां बि हालत ओवरऑल जनरलाइज़ पाण हाणे कयूं था उनखे त माना इहा कासिमाबाद में तहलका म्यूनिसिपल जी रिट ख़तम थी चुकी आहे। का अकाउंटेबिलिटी कोन्हे। तहलके ॿाराड़ी में हली ॾिसो, उते त हाणे अञा बि सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे, पर उते ॿाराड़ी जा माण्हू आहिनि, उहे वीचारा पुछंदा त उन्हनि खे आउं सम्झां थो त वरी ॿियूं मुसीबतूं खणियूं पवंदियूं, छाकाणि त हीउ दौर पावर जो दौर आहे। जो हिकिड़ो ॿियो मसइलो जेको मुसलसल मीडिया में रिपोर्ट थींदो रहियो आहे, लोड शेडिंग ऐं पाणी जी खोट जे हवाले सां जेको शहरी परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन हवाले सां ॿुधायो त हैदराबाद जहिड़े शहर में मुसलसल पाणी जी खोट जूं दाऊं मीडिया में छो पियूं रिपोर्ट थियनि। हैदराबाद में पाणी जे हवाले सां इहा सूरत हाल आहे त जेको HDA आहे, हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी, ऐं वासा, इहे हिकिड़ा जॉइंट अदारा आहिनि जेके सॼो सीवरेज ऐं पीअण जे साफ़ पाणीअ जो, इन्हनि जूं मुख़्तलिफ़ पंप स्टेशन आहिनि, ऐं फिल्टर प्लांट्स आहिनि, जितां खां ही सॼी जिते हिननि जा पाणी जेके आहिनि फिल्टर थी, ऐं 4-5 प्लांट्स आहिनि वॾा जेके सॼी हैदराबाद खे पाणी सप्लाई कनि था। हाणे उन में इहो आहे त हेस्को जूं एतिरियूं बक़ाया जात आहिनि जो हेस्को वासा ते जो हर 2 महीने या महीने में या मक़सद आहे त हिकिड़े वक़्फ़े में हेस्को वारा जॾहिं बि ऑपरेशन कनि था त पंप स्टेशन जूं हुननि जूं बक़ाया जात मिलनि ई कोन थियूं, छाकाणि त HDA वेही वियो आहे। वासा खे माण्हू बिल ॾियण लाइ तयारु कोन्हनि, ऐं वासा ख़ुदि पंहिंजे तक़रीबन 30-40 सालनि जे इन करप्शन जे ऐं गॾोगॾु वरी पब्लिक पारां बिल न ॾियण जे करे टोटल अदारो वेही रहियो आहे। हींअर वासा जी पोजीशन अहिड़ी आहे जो जेको SDO लेवल ते 15 स्वीपर्स हूंदा हुआ भंगी, उन्हनि खे सामान हूंदा हुआ, उन्हनि वटि जेको मुख़्तलिफ़ इंस्ट्रूमेंट्स हुआ जिन में सॼो सफ़ाई सुथराई कंदा हुआ, गटर मेनोल ॿियूं शयूं सभु कंदा हुआ, पर हिननि खे 2-3 महीननि खां पघार ई कोन्हे। ऐं हिकिड़े SDO वटि जिते 15 स्वीपर हूंदा हुआ, उन वटि 2 स्वीपर प्राइवेट तौर ते मिड़ई जुगाड़ तौर हथु कंदा, जिते घणी कंप्लेंट थी वञे, माण्हू रोडनि ते अची था वञनि, रोड ब्लॉक था थी वञनि, उते पोइ 2 माण्हू खे प्राइवेट पर सरकारी तौर ते माण्हू पघारूं कोन्हनि। अदारो वासा टोटल वेही रहियो आहे। नतीजे में उन्हनि जे बिजली जा बिल बि तमामु घणा आहिनि। हाणे सिंध गवर्नमेंट इहे लाहे सघे थी, करस्पॉन्डिंग बि थींदी रही आहे, MDDG जे तरफ़ां हिननि जूं मीटिंग्स थींदियूं रहियूं आहिनि, चूंडियल नुमाइंदा बि मथे चवंदा रहिया आहिनि, पर अञा ताईं इहो आख़िरी मसइलो। सवाल तव्हां खां त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि पीपल्स पार्टी जा MNA MPAs आहिनि जेके उन तक सां तालुक़ रखनि था, छा उहे अवामी मसइला हल करण लाइ अवामी गॾिजाणी जे हवाले सां सिंध सरकार जेको आहे कुझु वक़्तु अॻु में हिदायत कई हुई पंहिंजे सभिनी चूंडियल नुमाइंदनि खे तो पंहिंजे तकनि में अवाम सां राब्ते में रहनि, अवामी गॾिजाणियूं कनि त जीअं अवाम जे मसइलनि खे सम्झी सघनि, ॿुधी सघनि, उन्हनि खे हल करे सघनि। हैदराबाद जे हवाले सां ॿुधायो त छा अहिड़ी का सूरत हाल तव्हांखे ॾिसण में अचे थी त अवामी गॾिजाणियूं थींदियूं हुजनि जिते उहे नुमाइंदा अचनि, अवाम सां सिधी तरह राब्ते में रहंदा हुजनि। हैदराबाद जे अंदरि पीपल्स पार्टी जा 2 जेको MNA अमीर अली शाह जामोट आहे, हुन तहलके ॿाराड़ी वारे इलाइक़े सां कंसर्न आहे उहो, ऐं पाण वटां कासिमाबाद में MPA सीट जाम ख़ान शोरे वटि आहे जेको हींअर सूबाई वज़ीर कोन आहे, ऐं लतीफ़ाबाद में MPA MNA सीट हिकिड़ी वसीम वटि आहे, हिकिड़ो ईअं
हिकिड़ी MPA जी सीट आहे। तक़रीबन इहे जेके 3 MPA आहिनि ऐं 2 MNA जेके आहिनि होॾां वरी टने मोहम्मद खान में अची था वञनि, उहो त ज़िलो अलॻि थो थी वञे। हिन जे हवाले सां कचहरियूं जेके बि हिननि जूं कुझु थियूं बि आहिनि ऐं हींअर करंटली ईद जे हवाले सां जेके हिननि जे पंहिंजे उताक में जेको सेटअप ठहियल आहे ऐं माण्हू हिननि वटि रोज़ अचनि था, एतिरी तादाद में माण्हू अचनि था जो उते उहे माण्हू एप्लीकेशनूं ॾियनि था, दरख़्वास्तूं ॾियनि था। पर अदालनि जी सूरत हाल जेका त मूं त तव्हांखे ॿुधाई आहे त उन्हनि खे ई वधि में वधि फ़ोन कनि था। फ़ोन करण खां पोइ पंहिंजे हुतां जेको माण्हू अचे थो उनखे उनजे लाइ फ़ोन कंदा या उनखे जेका एप्लीकेशन खणी थो अचे, को माण्हू बदिली लाइ, को रोड जे लाइ, को CC ब्लॉक लाइ, को गटर जी लाइन खोलाइण लाइ, त उनखे नोट हणी थो ॾिए। उन्हनि जो PRO जेको तरीक़ेकार असां वटि रवायती रहियो आहे पुराणे दौर खां कमु करण जो, उहो माण्हू उते कंहिंसां मिलंदो कोन मिलंदो या जेॾां हुनखे रवानो कनि पिया उनखे उतां केतिरो रेस्पॉन्स मिलंदो उहो त पाण सम्झी सघो था त ब्यूरोक्रेसी असांजी कीअं रही आहे। सो बहरहाल उहो थिए थो। उन खां पोइ जिते वञनि था, अदालत जी हालत इहा आहे जेका मूं तव्हांखे ॿुधाई आहे। उते उन्हनि खे जा कम जेके आहिनि 85%, 90%, 90% ताईं कम माण्हुनि जा ईअं रुलंदा रहनि था, जॾहिं PA में एग्ज़िस्ट ई कोन थियूं कनि, वासा एग्ज़िस्ट ई कोन थी करे, एग्ज़िस्ट ईअं पई करे जीअं मूं तव्हांखे ॿुधायो आहे मुअल शिकिल में। जेको अदारो मुअल शिकिल में कमु करे, जिन जा समूरे जा समूरा जेके लवाज़मात आहिनि ऑपरेशन जा, उहे समूरे जा समूरा ख़तमु थियल हुजनि त उहो कीअं स्वीपर मोकिलींदो कंहिं कंप्लेनर वटि। जेकॾहिं MPA खे रिफर बि करे थो त केरु, पुलिस जी हालत तव्हांखे मूं ॿुधाई आहे। पुलिस जी राति जो नाज़रीन, असां हैदराबाद में सिंध TV न्यूज़ जे ब्यूरो चीफ ख़ालिद चांडियो लाइन ते जंहिं असांखे ओवरऑल हैदराबाद जे हवाले सां सूरत हाल ॿुधाई त कहिड़ी तरह सां अवामी मसइला आहिनि या आवाम कहिड़नि मुंझारनि जो शिकार आहे, जंहिंमें लोड शेडिंग, पाणी जो मसइलो तमामु घणो आहे ऐं जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे हिकिड़ी रवायती तरह उन्हनि जो तरीक़ेकार आहे त आवाम सां जेके पंहिंजे उताकनि में मुलाक़ातूं कनि था, आवाम खे नोट हणी ॾियनि था, पर आवाम जा जेके माण्हू परे परे खां पंहिंजा मसइला खणी अचनि था उन्हनि जा मसइला उन जे बावजूदि हल नथा थियनि। इन जो सबूत असां वटि शहरनि ऐं असांजी बहिराड़ियुनि जी सूरत हाल आहे, जंहिंमें गंदगी जा ढेर, माण्हू जेके आहिनि से सहूलियतुनि खां वांझियल आहिनि। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो, ॻाल्हि कंदासीं ॿियनि ज़िलनि जे रिपोर्टरनि सां बि, पर वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन वक़्तु असां सां मीरपुर ख़ास जो रिपोर्टर नज़ीर पंवर लाइन ते आहे, उनखां मीरपुर ख़ास जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। नज़ीर, मीरपुर ख़ास में कहिड़ा जेके आहिनि से मसइला आहिनि जेके कर खणी बीठल आहिनि? जी सभिनि मीरपुर ख़ास में गुज़िरियल केतिरे ई अरसे खां पाणी जी सख़्त खोट लॻी पई आहे, जॾहिं त हिन वक़्त बि जेके बरसातूं न पवण जे करे तव्हांजा जेके आबादगार जेके सरापा एहतिजाज लॻा अचनि, जीअं हिन में तव्हांखे ॿुधाया त मीरपुर ख़ास शहर समेत हिकु त मीरपुर ख़ास शहर में केतिरनि ॾींहंनि खां पीअण जी पाणी जी बि खोट हुई, उन खां पोइ अलावा ज़रई पाणी जी बि खोट आहे। उन खां अलावा कोट गुलाउं जी जेका पुराणी शाख आहे उन में मुसलसल पाणी जी खोट रही आहे, जॾहिं त झुडो ऐं नवकोट जेके इलाइक़ा आहिनि इन्हनि में मुसलसल पाणी जी खोट आहे। जॾहिं त हिते वज़ीर आला सिंध पारां बि जॾहिं मीरपुर ख़ास जो दौरे ते आयो या कुंडरी उमरकोट जे दौरे ते निकितो त उन पारां नोटिस बि वरितो वियो त नवकोट झुडे जे आबादगारनि खे पाणी पहुचायो वञे। उते पुराण शाख जे आबादगारनि सां गॾिजाणी बि कई, जंहिं वज़ीर आला सिंध पारां जेको आहे डायरेक्टर नारा केनाल कमिश्नर DIG खे हिदायतूं जारी कयूं त आबादगारनि खे फौरी तौर ते पाणी पहुचायो वञे, जेके पाणी चोरी कंदड़नि खे उनखे गिरफ़्तार करे उनजे ख़िलाफ़ केस दाख़िल कया वञनि। मगर आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलियां त वज़ीर आला जी गॾिजाणी खां पोइ जेको हितां जे कामोरनि पारां के बि उपाउ न वरिता विया आहिनि। अॼु ताईं जेके बि केतिरनि ई शाखनि में जी पुराणी शाख जा जेके मुंड जा जेके आहिनि ज़मीनदार आहिनि उन्हनि ते जेके मशीनूं बि लॻियूं पियूं आहिनि। उन खां अलावा जेके उन्हनि जा वाटर कोर्स टुटा पिया आहिनि, गैर क़ानूनी तौर पाणी हलाइनि पिया। छा जेका आउं तव्हांखे इहो ॿुधायां त जॾहिं त पुराण शाख जेका हुई उन में कॾहिं बि वाराबंदी न थींदी आहे ऐं सिर्फ़ु पुछड़ी जे आबादगारनि खे हथनि सां सुकायो थो वञे। उन करे सॼे ज़िले में मुसलसल पाणी जी खोट रही आहे। उन तव्हां सॼे ज़िले में हिन वक़्तु जेको ड्रेनेज सिस्टम जेको मुकमल तबाह लॻो आहे पिया। मीरपुर ख़ास शहर जा केतिरा ई इलाइक़ा तव्हांखे ॿुधायां त गरीब आबाद आहे, हीराबाद आहे, खड़ प्लाट आहे, पंवर कॉलोनी आहे, रहीम नगर आहे, गरीब गुलशन कॉलोनी, इहे सभई इलाइक़ा हिननि जा ड्रेनेज सिस्टम तबाह लॻा पिया। हिन वक़्तु जेके कुझु ॾींहं पहिरीं हिकु मामूली बरसाति आई जंहिंमें सॼो शहर जेको आहे इहे सम्झो त गटरनि जो पाणी उथली वियो। शहर जे हर इलाइक़े में पाणी जेको आहे गटरनि जो ऐं बरसाति जो पाणी बीहण जे करे TM इंतज़ामिया जी लापरवाही जे करे किथे बि सफ़ाई न थी। जॾहिं त हितां अवामी शिकायतुनि ते माण्हुनि जे रोड ते अचण ते
CPMPA पारां जेको नोटिस वरितो जंहिं अॼु जेको मीरपुर ख़ासि जे TMO इंजीनियर ऐं तव्हां पीपल्स पार्टी जे कारकुन खे खणी इलाइक़नि जा जॾहिं विज़िट कया, जॾहिं तव्हांखे ॿुधायां TMA मीरपुर ख़ासि आहे उन में 2 करोड़ खां वधीक जेके आहिनि फंड आहिनि, मगर किथे बि फंड नज़र नथा अचनि। मीरपुर ख़ासि जो जेको मेन इलाइक़ो आहे स्टेशन चौक खां करे मार्केट चौक या बल्दिया शॉपिंग सेंटर ताईं गटरनि एतिरो गंद कचिरो पियल आहे। उन खां अलावा सॼे शहर में इंक्रोचमेंट आहे। खोड़ सारा अहिड़ा आहिनि जेके घर वेठे पघारूं खणनि था, सैनिटरी इंस्पेक्टर जेके उन्हनि खां मंथलियूं वठनि था, छाजे करे त हिननि खां केरु पुछण वारो ई कोन्हे। हितां अगरि चूंडियल नुमाइंदा विज़िट बि कनि था, TMA सिर्फ़ु उन्हनि जे साम्हूं हा करे था छॾे, मगर ॿिए ॾींहुं साॻी सूरत हाल हूंदी आहे। शहर जा टोटल गटर नाला चौक लॻा पिया आहिनि। मीरपुर ख़ासि जा जेका मेन इलाइक़ा आहे जंहिंमें न्यू टाउन वारो इलाइक़ो आहे, इन में बि तव्हां ॾिसंदव गटर नाला जेके बिल्कुलु खुलियल आहिनि, जंहिंजे करे माण्हू हितां जा परेशान। स्कूल में शागिर्द स्कूल कोन था वञी सघनि, अगरि हुते मस्जिदनि में को निमाज़ी वञनि था उन्हनि खे सख़्तु परेशानी थिए थी, मगर हिते जी इंतिज़ामिया बिल्कुलु निंड में सुतल आहे, उनखे कंहिं शइ जी परवाह कोन्हे। तव्हांखे ॿुधायल करोड़े रुपयनि जी बजट हुअण बावजूदि नज़ीर कुछ वक्त अॻु में जेको आहे सो सिंध सरकार तरफ़ां या हिदायत कई वई हुई पंहिंजनि चूंडियल नुमाइंदनि खे त उहे पंहिंजनि तकनि में वञनि, अवाम सां राब्ते में रहनि, अवामी गॾिजाणियूं कनि त जीअं उन्हनि खे अवाम जे मसइलनि जी, अवाम जे अहंजनि जी तकलीफ़नि जी ख़बर पइजी सघे ऐं उहे अवाम जा मसइला हल करे सघनि। छा अहिड़ी का सूरत हाल तव्हां ॾिसो था? छो त इहे ख़बरूं बि आहिनि त हिकु हथु गॾिजाणियूं त किन इलाइक़नि में कुझु चूंडियल नुमाइंदनि कयूं आहिनि, पर उन ज़रिए अवाम जा मसइला अञा ताईं हल न थी सघिया आहिनि। जी आउं तव्हांखे ॿुधाईंदो त मीरपुर ख़ासि जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि जी, क़ौमी असेंबली जूं 2 सीटूं आहिनि। हिकु सीट ते क़ौमी असेंबली जेको मेंबर पीर शफ़क़त हुसैन शाह जिलानी, उन खां अलावा ॿी जेका क़ौमी असेंबली सीट आहे उते MNA मीर मुनवर चूंडिया विया आहिनि। जॾहिं त सूबाई असेंबलियूं जंहिंमें 4 सीटूं आहिनि जंहिं ते इलेक्शन थी आहे, उन बावजूद बि जेके मीरपुर ख़ासि शहर जी हिकु सूरत हाल तमामु ख़राबु लॻी पई आहे। शहर में जेको मुतहदा क़ौमी मूवमेंट जेको MP आहे उहो चूंडियो आहे। उन खां अलावा जेके बाराड़ी जी जेके सीटूं तालका शुजाबाद या उनमें अली नवाज़ शाह उतां MP चूंडियो वियो आहे। डिगड़ी ते मीर हाजी हयात तालपुरा, उन खां अलावा कोट गुलामन में जमील भुरगड़ी आहे। उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा कोट गुलाम जे सॼे शहर जी अहिड़ी हालत लॻी पिया, घटियूं रोड रस्ता मुकमल तबाह लॻा पिया। हुते जे इलाइक़े वासियुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, हुननि जो इहो चवणो MPA सिर्फ़ु असां कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियूं, मगर हू कमु घटि करण जे करे हुतां जे का बि अञा ताईं जेको जमील भुरगड़ी आहे उन किथे बि का बि खुली कचहरी न कई आहे, न को सिंध सरकार तरफ़ां हिननि खे हिदायतूं जारी कयूं वियूं त खुलियूं कचहरियूं करे माण्हुनि जा मसइला ॿुधो। मां तव्हांखे ॿुधाईंदा त उते कोट गुलाम जा केतिरनि ॾींहंनि खां झिलूरी रेगुलेटर ते धरणो हणे वेठा हुआ। उन खां अलावा मीरपुर शहर में जेको हुननि एहतजाज कया हुआ उते पाणी जे मसइलनि ते, उतां जो MPA हिकु सीधा जे चेयरमैन खे वठी उतां जेके वाइदा कराई, मगर उन्हनि जो मसइलो बि हल कोन थियो। जॾहिं त कोट गुलाम जे अवाम सां उते माण्हुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, हुननि चयो हितां जा जेके ऑफिसर आहिनि हीअ ज़िला सभु हुननि जे हवाले कया विया आहिनि, मगर असांजे केर बि हिननि जी ॿुधण वारो कोन्हे। हिन खां अलावा डिगड़ी जी साॻी सूरत तव्हांखे ॿुधायां जिते मीर हाजी हयात तालपुर MP आहे, जेको डिगड़ी जुडो नवकोट इलाइक़ा लॻनि था, त हींअर जेका कुझु बरसाति पई आहे तव्हांखे ॿुधायां त मेन रोड जेके जुडो जो जेको मेन रोड आहे, उन खां अलावा नवकोट जो जेको मेन रोड आहे टंडो जानम जेको आहे उन जा जेके शहर जो मुख़्तलिफ़ घटियूं आहिनि उहो बिल्कुलु ख़तमु लॻियूं पियूं आहिनि। को रोड रस्ता न ठहिया आहिनि, उन्हनि जा ड्रेनेज सिस्टम तबाह लॻा पिया आहिनि, मगर चूंडियल नुमाइंदनि खे कंहिं शइ जी परवाह ई कोन्हे। माण्हू जेके आहिनि सिर्फ़ु एहतजाज कनि था, रोडनि ते निकिरनि था, पंहिंजा मुज़ाहिरा कनि था, बाक़ी जेको चूंडियल नुमाइंदनि जे तरफ़ां का ॻाल्हि। आउं तव्हांखे ॿुधायां मीरपुर ख़ासि सिविल हॉस्पिटल जेको मीरपुर ख़ासि डिवीज़न जो दर्जो रखे थी, जंहिंमें सांगड़ उमरकोट थरपारकर वेंदे टंडो लायर ज़िले जा बि माण्हू हिते अचनि था, मगर मीरपुर ख़ासि सिविल अस्पताल में बि कंहिंजो बि को कोन्हे, न चूंडियल नुमाइंदनि जो आहे न ॿिए कंहिंजो कोड़ो ध्यानु आहे। सिविल अस्पताल मुकमल तबाह लॻी पई आहे, दवाऊं गोरियूं ते डॉक्टरनि पारां न पियूं ॾिनियूं आहिनि, केतिरनि ई डॉक्टरनि जी खोट आहे, मगर हिते जी इंतिज़ामिया जी लापरवाही या चूंडियल नुमाइंदनि जी लापरवाही जे करे कुझु बि कोन पियो थिए। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे मीरपुर ख़ासि ला करे जेको मुकमल ड्रेनेज सिस्टम तबाह हुअण जे करे जेको हरिराम आहे सेनेटर उन 1 अरब रुपया जेको मंज़ूर कराइनि, जेको मीरपुर ख़ासि जा उनजो इहो चवणो त मीरपुर ख़ासि शहर खे सॼो जेको आहे असां रोड रस्ता तइमीर कराईंदासीं, रोड रस्तनि लाइ ड्रेनेज सिस्टम जेको मुकमल ठाहियो वेंदो, मगर अञा ताईं उहो कमु कोन थियो आहे। मगर 1 अरब रुपए खां वधीक हुनजी जेके अॻूणे सदर आसिफ ज़रदारी पारां मीरपुर ख़ासि लाइ ॾिना विया आहिनि। जॾहिं त जेके MP आहिनि पीपल्स पार्टी जेका खैरुनिसा मुगल ऐं जेका नुसरत सुल्तान ख्वाजा पारां 4-4 करोड़ रुपए जो जेके शहरनि जे अंदरि स्कीमूं या मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे अंदरि स्कीमूं ॾिनियूं आहिनि, मगर अञा ताईं बि शहर जी तमामु सूरत हाल ख़राबु लॻी पई आहे। जेके माण्हुनि जा जेके खोड़ सारा मसइला आहिनि शहर में, पीअण जी पाणी जी खोट आहे, माण्हुनि खे पीअण जो पाणी कोन पियो मिले, केतिरनि इलाइक़नि में अञा ताईं खारो पाणी आहे, जंहिंजा केतिरनि इलाइक़नि जो जेको अञा
नाज़रीन, मीरपुर ख़ास में सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ नज़ीर पंवर असां सां लाइन ते जंहिं असांखे मीरपुर ख़ास डिवीज़न जी सूरत हाल ॿुधाई त पीअण जे पाणी जी खोट या खारो पाणी या आवाम खे पाणी जेको मुयसर नथो थिए साफ़ पाणी, इहो तमामु घणो वॾो मसइलो आहे, जंहिंजे करे केतिरो ई वक़्त खां जेके आहिनि से आवाम सरापा एहतजाज बणियल आहिनि। उनजे बावजूदु इहो मसइलो अञा ताईं हल न थी सघियो आहे। चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि उहे पंहिंजे तकनि में नज़र ई कोन था अचनि, ऐं जेकॾहिं आवाम सां गॾिजाणियूं कनि बि था त असां वटि इहा सूरत हाल आहे जो आवाम जा मसइला हल नथा थी सघनि, छो त असां वटि ब्यूरोक्रेसी तमामु घणी ताक़तवर आहे। कंहिं बि नोट हणण सां जेके आहिनि चूंडियल नुमाइंदा त नोट हणी करे हिकिड़ी फॉर्मेलिटी पूरी करे हलिया था वञनि, पर जॾहिं उहो आवाम जेको आहे सो लेटर खणी करे उहो पनो खणी करे रुलंदो ई रहे थो, ऑफिसनि जा चकर काटींदो रहे थो। तालीम जी सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे, अस्पतालनि में दवाउनि जी खोट आहे, गंदगी जा ढेर आहिनि। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि ज़िलनि जे रिपोर्टनि सां पिणु इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन नुक़्ता सां सखर में सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ शौकत नूनारी लाइन ते हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। शौकत, छा सूरत हाल आहे सखर में गंदगी जे हवाले सां, तालीम जी सूरत हाल जे हवाले सां, अस्पताल में दवाउनि जी खोट जे हवाले सां आवाम कहिड़नि मसइलनि जो शिकार आहे? सभिनि जीअं त पूरी सिंध वांगुरु सखर ज़िलो जेको आहे उहो बि उन साॻी सूरत हाल जो शिकार आहे, पर इहो आहे त सियासी धुरियुनि जे तरफ़ां जेको आहे हिन जी मालिकी न करण जे सबबु या फुरलुट, कमीशन, रिश्वत ऐं माल मेण जे सबबु सखर शहर जेको आहे उहो जीअं का कोड़ वरितल मरीज़ औरत हूंदी आहे जेका रतु ऐं पंहिंजे ज़ख़्मनि तां जिस्म तां ॻाढ़ींदी आहे, सखर शहर बिल्कुलु ईअं थी वियो आहे। ऐं हाणे बि सखर उन ॾींहुं बरसाति वसी आहे त पूरी सिंध में बरसाति वसी, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में त फुटेज नज़र पे आई त बरसाति जेका आहे रोडनि ते बीठल हुई, पर उन ॾींहं ते सखर में बरसाति न वसी। उन जे बावजूदि बि पूरे शहर जा जेके रोड आहिनि उहे ख़ासि तौर ते शालीमार वटि जेल जो रोड जेको आहे पुराणे सखर ॾे वेंदड़, या वरी जेको आहे गॾाणी फाटक ते, या बचल शाह म्याणीअ में, या वरी नए पिंड में, या वरी पुराणे सखर में जेको आहे गोॾे बोड़ पाणी बीठल हो, रस्ता बंदि थी विया, माण्हुनि जी अचु वञु बंदि थी वई, औरतुनि जो निकिरणु बंदि थी वियो, स्कूल जेके हननि जेके ॿाहिरां विया त उहे फासी पिया, एॾो पाणी अची वियो। त हिकिड़ो त जेके मोटरूं आहिनि नसासक जूं, उहे मोटरूं बि जेके आहिनि उहे घणे भाङे ख़राबु आहिनि, जेके पाणीअ जो निकाल वग़ैरह कंदियूं आहिनि। ऐं उन खां पोइ नसासक जो जेको MD आहे उहो बि इन खां पोइ मोकल ते हिते आहे कोन, उन खां पोइ DC जेको आहे सखर जो उहो बि कोन्हे को, त हुन मोटरुनि में जेको डीज़ल वग़ैरह पवंदो आहे, या वरी नसासक जे मुलाज़िमनि जी जेके पघारूं वग़ैरह आहिनि त उन्हनि जे फाथल हुजण जे करे, या सफ़ाई वारो अमलो जेको आहे उहो बि सायो करे किथे किथे बंदि करे वेंदो, जंहिंजे करे पूरे शहर में घंटाघर खां वठी गटर उथली पिया, ऐं उन्हनि उथलण जे करे पूरो शहर जेको आहे हिकिड़े तलाव जो ॾेख ॾेई रहियो आहे। सखर शहर मुख़्तलिफ़ लाइन ऐं चाड़ियुनि ते ॿधल आहे, पहाड़ी इलाइक़नि ते ॿधल आहे, त हेठां वारे इलाइक़नि में जेको पाणी गॾु थो अचे उहो केतिरनि ई ॾींहंनि ताईं जेको आहे नथो निकिरे। त अॼु बि जेको आहे पंहिंजो साइट एरिया जो जेको इलाइक़ो आहे उन में एॾो पाणी गॾु थी वियो आहे जो उहो पाणी जेको आहे माण्हुनि जे घरनि में दाख़िल थी वियो आहे, गिटनि में दाख़िल थी वियो आहे, जो हुते मीडिया बि पहुती त पूरे सखर शहर जो जेको हाल आहे उहो तमामु बेहाल लॻो पियो आहे। उन खां पोइ जेको हॉस्पिटल जी सूरत हाल आहे या तालीम जी सूरत हाल आहे त उहा बि मजमूई जी असन जी सूरत हाल आहे, उहा ईअं ई आहे। हॉस्पिटलनि में ख़ुदि जेको आहे डॉक्टर जेके आहिनि उन्हनि वटि एसियूं जेके MS वग़ैरह उन्हनि वटि पंहिंजो एसियूं हलनि थियूं वग़ैरह, बाक़ी जेके पंहिंजो मरीज़ जिते जिते दाख़िल आहिनि वार्डनि में, बेडनि में, या मुख़्तलिफ़ जेके रूम्स आहिनि उते का AC वग़ैरह कान्हे, माण्हू गर्मीअ में मरी रहिया आहिनि। ऐं रोज़ानो जेके माण्हू अचनि था उन्हनि जा लाश जेके आहिनि उहे बरामद थियनि था पिया हॉस्पिटल मां। ऐं कल्ह बि हिकिड़े सहाफ़ी जेको आहे उहो हाणे जो मुल्क चांडे जो उहो फौत थी वियो, उहो डॉक्टरनि जी लापरवाही ते हुन इल्ज़ाम हयो आहे। ऐं उन खां सवाइ तालीम जे सिलसिले में बि कल्ह अञा स्कूल खुलिया आहिनि ऐं स्कूलनि में ज़िंदगी अचण में बि 2-3 ॾींहं लॻी वेंदा आहिनि। त जेको मजमूई सूरत हाल आहे उहा इहा आहे त को मतिलबु त मालिकी न आहे, का परखुर न आहे, ऐं जंहिं माण्हूअ खे जिथां अचे थो उहो फबाए थो, जेको ड्यूटी चोरी थो करे, को पैसो चोरी थो करे, को रिश्वतूं थो वठे, को फंड थो खाए,
इन जे अच्छा करे शौकत, सखर जी चूंडियल जेके अवामी नुमाइंदा आहिनि जेके हुक्मरान जमात सां तालुक़ रखनि था, उन्हनि जो कहिड़ो किरदारु था ॾिसो इन्हनि अवामी मसइलनि खे तकलीफ़नि खे दूर करण में? उहे अवाम सां कहिड़ी तरह कॉन्टेक्ट कनि था, राब्ते में रहनि था? छा अवामी गॾिजाणियुनि ज़रिए उन्हनि जा मसइला हल थी सघनि था? सभिनी इहो आहे त हिते जेके आहिनि ॿ गॉड फादर बणियल आहिनि। हिकिड़ो आहे सैयद खुर्शीद शाह, अपोज़िशन जो लीडर आहे। ॿियो आहे इस्लामुद्दीन शेख, उहो जेल में आहे। सदर आसिफ ज़रदारी गुण जेको सदर, उन सां दोस्ती थी हुयसि। उन खां पोइ PTM में आयो। उन खां पोइ हिते हिकिड़ा ॿ ग्रुप बणियल आहिनि। हाणे साईं खुर्शीद शाह जो जेको तक आहे उहो पनवाक साइड ॾे आहे, त हुनजो जेको सॼो ध्यानु आहे, तवजो आहे या मोहबत आहे, उहा पंहिंजे तक ॾे आहे, होॾे उहो कमु कराए थो पियो। ऐं हीउ जेको तक आहे त हीउ ईअं सम्झो जीअं मुख़्तलिफ़ माण्हुनि जे विच में तख़्त ऐं मश्क बणनि जा सान बणंदा आहिनि, पोइ बूढ़ा लताड़बा आहिनि। ऐं हीउ सखर जो शहर सां अहिड़ी हालत आहे। हालांकि वज़ीर आला सिंध जो शहर आहे ख़ैरपुर, तमामु सुहिणो ख़ूबसूरत, हुन में मुख़्तलिफ़ कम थी रहिया आहिनि। ओवर ब्रिजूं ठही रहियूं आहिनि, पार्क ठहिया आहिनि, ऐं जेको मेडिकल कॉलेज, इंजीनियरिंग कॉलेज, यूनिवर्सिटियूं, हर शयूं होॾे ठही रहियूं आहिनि। उनजे भेट में सखर शहर हिकिड़ो ईअं जीअं को हिकिड़ो अहिड़ो ॿारु हूंदो आहे जंहिंखे माउ बि पंहिंजो करण जे लाइ तयारु न हूंदी आहे। सो हीअ जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उहे घणे भाङे जेको आहे सखर शहर में अचनि था, असां चकर चाड़ी लॻाए हलिया था वञनि। पर सालनि खां वठी सखर शहर में मुख़्तलिफ़ चौक चौराहा जेके आहिनि उहे उॾड़िया पिया आहिनि, ड्रथा पिया आहिनि, ऐं खंडर लॻो पियो आहे सखर जो शहर। ऐं हीउ हिकिड़ो दरिया जे किनारे ते आहे, हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत हुजणु खपे। हिन में माना माण्हू परे परे खां सयाह नज़ारा करणु अचनि। पर हीउ दरिया जे किनारे ते रहंदड़ शहर बि जेको आहे न, तमामु अहिड़ो त बर्बाद हालत में आहे, दुख वारी सूरत हाल में आहे। हाणे उनजो ज़िम्मेवार केरु आहे? उन ज़िम्मेवार उहे ई आहिनि जेके सियासी नुमाइंदा आहिनि, जेके चूंडियल आहिनि, पर उहे ख़ुदि हिन पासे ॾे ध्यानु न ॾेई रहिया आहिनि। ऐं जेकी पैसा वग़ैरह अची रहिया आहिनि या जेकी ठीका हली रहिया आहिनि, या जेका कमु उन में वरी छा आहे त कमीशन 60% थी वई आहे, त उन में सॼो पैसो जेको आहे मथां खाई थो वञे। त उहो जेको कमकार सखर जे शहर में थिए थो, उहो अहिड़ो को कम जो नथो रहे, ऐं थोरे घणे ते ख़राब थी वञे थो, ऐं पूरे जो पूरो शहर जेको आहे उन जा बखिया ई उॾड़ियल आहे। नाज़रीन, असां सां सखर मां सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ शौकत नूनारी लाइन ते हो, जंहिं असांखे सखर जे हवाले सां सूरत हाल खां आगाह कयो त सखर शहर में पिण बदमनी, लाकानूनियत, गंदगी जा ढेर, रोडनि रस्तनि जी ख़राब सूरत हाल जहिड़ा मसइला दरपेश आहिनि। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो, पर वक़्तु हुआ ब्रेक जो। वठूं था ब्रेक। नाज़रीन, हाणे ॻाल्हि ॿोल कंदासीं पीपल्स पार्टी जो गढ़ सम्झो वेंदड़ लाड़काने ज़िले जे हवाले सां। असां सां हिन वक़्तु लाड़काने मां सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ ज़फ़र अबड़ो लाइन ते आहे। ज़फ़र, लाड़काने में सिहत, सफ़ाई, तालीम ऐं इदारनि जी कारकर्दगी जे हवाले सां छा सूरत हाल आहे? जी सभिनी जीअं सॼी सिंध में मुख़्तलिफ़ इशूज़ ऐं मसइला आहिनि ऐं माण्हू फेस कनि पिया, अहिड़े ई तरीक़े सां लाड़काने में बि सभु साॻिया ई मसइला आहिनि। पर हिते जेको बुनियादी अहम मसइलो जेको नज़र पियो अचे, जेके माण्हू तमामु घणी शिदत सां महसूस बि कनि पिया, उहो आहे सफ़ाई सुथराई जो मसइलो। सो हिते हीउ जेको शहर आहे, लाड़कानो जेको ज़िलो आहे, इहो पॉलिटिकल तमामु हिकिड़ो अहम ज़िलो आहे। हिनजी हिकिड़ी पंहिंजी अहमियत ऐं अफ़ादियत आहे। त उन हवाले सां जहिड़े नमूने सां हिते जेको आहे सो हुकूमत जी या जेके इंतिज़ामी अमलदार आहिनि उन्हनि जी नज़र हुजणु खपे, या उन्हनि जी इन हवाले सां जेका कारकर्दगी हुजणु खपे, उहा न आहे। हिते जेके शहर जा मेन इलाइक़ा आहिनि, जेके मां तव्हांखे ॿुधायां त जेको अयूब कॉलोनी आहे, लोहर कॉलोनी आहे, नज़र महलो आहे, जिते जेको तालीम वारो सूबाई वज़ीर आहे निसार अहमद खोड़ो साहब, उनजो बि उते घर आहे। इन अहिड़ी तरीक़े सां बेस कॉलोनी में ॿिया जेके बि मेन शहर जा इहे मां तव्हांखे ॿुधायां थो इलाइक़ा आहिनि, इहे जेके पाणीअ में, गंदे पाणीअ में ॿुधल आहिनि। ऐं काफ़ी इलाइक़नि जे हिननि जे माण्हुनि शिकायतूं कयूं त हिते हुननि जे घरनि जा ॾो गिटनि में पाणी बीठल आहे, जेको निकाल नथो थिए। पर उन हवाले सां जेको आहे सो उन्हनि खे उहा मोट न पई मिले, न इंतिज़ामी अमलदारनि जी तरफ़ां, न ई चूंडियल नुमाइंदनि जी तरफ़ां। तंहिंजे करे इहे माण्हू जेके आहिनि काफ़ी मुश्किलातुनि खे फेस पिया कनि। ऐं लाड़कानो जेको अहम शहर आहे, उन जा इलाइक़ा जेको आहे सो ईअं अहिड़े तरीक़े सां गंदगीअ में ऐं गंदनि पाणिनि में जेको आहे सो ॿुॾल हुजनि, ऐं गंद जा ढेर जेको आहे सो उते जमो थियल हुजनि, जिन खे खणण वारो को बि न हुजे ऐं सफ़ाई सुथराई करण वारो को बि न हुजे। त इन जे करे इहे जेके आहिनि शयूं पोइ ॾाढियूं डिफिकल्ट थियूं थियनि। ऐं माण्हू जेके आहिनि पोइ उन्हनि जे करे रोडनि रस्तनि ते बि अचनि था, चूंडियल नुमाइंदनि जे ख़िलाफ़ बि एहतिजाज था कनि,
ऐं जेके इंतिज़ामी अमलदार मुक़ररु थियल आहिनि जिन जी ज़िम्मेवारी आहे त उहे माण्हुनि खे जेको आहे सो सिहत ऐं सफ़ाई जूं सहूलियतूं जेके आहिनि उहे मुयसरु कनि या उन्हनि खे जेको आहे साफ़ सुथरी ज़िंदगी गुज़ारण लाइ जेके बि शयूं उन्हनि खे अवेलेबल आहिनि उहे उन्हनि खे फराहम करे ॾियनि त उहो जेको आहे नथो थिए। ॿियो हिते जेको आहे अमन अमान जो काफ़ी इशू रहियो आहे त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते माण्हू बि अॻुवा थींदा रहिया आहिनि, पर उन सां गॾु जेको नंढो क्राइम आहे ख़ासि करे धाड़ा फुरू जेके आहिनि उहे तमामु घणी थियनि थियूं पियूं। त इन हवाले सां उन मुश्किल खे बि माण्हू जेको आहे सो फेस कनि था ऐं रोज़ का न का वारदात हिते जेको आहे सो थिए पई, माण्हुनि खां फुरलुट जेका आहे उहा जारी आहे। त इन हवाले सां पुलिस जो जेको कमु हुजणु खपे त उन्हनि पीपल्स पार्टी जो गढ़ सम्झो वञे थो, इन हवाले सां वधीक फोकस हुअणु घुर्जे लाड़काणे में, पर तव्हां सम्झो था त चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि जो अवाम सां राब्तो कहिड़ी तरह हूंदो आहे, उहे अवाम सां गॾिजाणियूं कनि था या अवाम सां सिधी तरह राब्ते में हुजनि था? जेका शइ असां मूं ॾिठी आहे पाण त SSB कयो आहे त हिते जेको आहे चूंडियल नुमाइंदनि जो को पब्लिक सां जेको रिलेशन हुजणु खपे, तालुक हुजणु खपे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी उते माण्हुनि सां मिलनि, उन्हनि जूं मुश्किलातूं ॿुधनि ऐं उनखे पोइ जेको आहे सो हल कयो वञे, त उहा शइ नज़र नथी अचे। हिकु त मख़सूस जेको आहे सो तबिको जॾहिं बि उहे हितां जा चूंडियल नुमाइंदा अचनि था पिया हिते लाड़काणे में पंहिंजनि इलाइक़नि में या पंहिंजनि घरनि में या बंगलनि ते, त उन्हनि सां जेके पार्टी जा माण्हू या वेझा जेके माण्हू सिर्फ़ु उहे हिते मिलनि था, उन्हनि सां ई उन्हनि जो मुलाक़ात थिए थी, पर जेको आम माण्हू आहे, जेको आम वोटर आहे, जेको उन्हनि खे वोट ॾेई कामयाबु करे थो, उन्हनि सां उन्हनि जो इंटरेक्शन न आहे। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदा त मीडिया ते इहे काफ़ी माण्हू जेको शिकायतूं कनि था त चूंडियल नुमाइंदनि खे उन्हनि ॾिठो कोन्हे, वोट वठण खां उहे गायब आहिनि, त उहे जेको आहे सो हिननि ॾुखियुनि हालतुनि खे फेस था कनि। ऐं अहिड़े ई तरीक़े सां हिते ही जेको ज़िलो आहे ऐं कंबर शदारकोट जेको ज़िलो आहे, ॿिन्ही खे पीपल्स पार्टी जी जेका MLA आहे फरियाल तालपुर साहिब आहे, उहा मॉनिटर पई करे डायरेक्ट जेको आहे उहा ॿिन्ही ज़िलनि खे ॾिसंदी आहे। त उन्हनि ॿिन्ही ज़िलनि जी हालत बि जेको आहे तमामु घणी ख़राबु नज़र पई अचे, न सिर्फ़ु सफ़ाई सुथराई जे हवाले सां, सिहत जे हवाले सां या तालीम जो जेको सिलसिलो आहे, स्कूलनि जे बंदि हुजण जो जेको मामिलो आहे उहो, ऐं उन सां गॾु जेको आहे अमन जो मसइलो आहे। त इहे जेके इशूज़ आहिनि इहे तमामु घणा हिते माण्हू उनखे फेस था कनि ऐं ॾुखी सूरत हाल में हिते जा चूंडियल नुमाइंदा बिल्कुलु ई आवाम सां डायरेक्ट जीअं राब्ते में हूंदो आहे, माण्हू अचे उन्हनि खां मिले ऐं पुछे, ईअं न आहे। बाक़ी के तक़रीब थी, को प्रोग्राम थियो, उन में माण्हू आया उन्हनि सां मिलिया, ईअं थिए थो, पर बुनियादी तौर ते जेका पीपल्स पार्टीअ जी हाणे कराची में जेको इजलास थियो जंहिंमें इहो फ़ैसिलो कयो अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चूंडियल नुमाइंदनि खे जेको आहे सो हिदायत कई वई त वञी पंहिंजनि इलाइक़नि में खुलियूं कचहरियूं कनि, माण्हुनि सां मिलनि ऐं उन्हनि जे मसइलनि खे जेको आहे सो हल कयो वञे ऐं फौरी तौर ते उन्हनि खे रेस्पॉन्स ॾिनो वञे। सो इहो न आहे। ॿियो हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि में बि तबका जेके नज़र था अचनि, मतिलबु हिकिड़ो जीअं जंहिंजी जेको आहे सो मथे सिंध हुकूमत में या जेके वॾा उन्हनि जा पार्टी जा अॻुवान उन्हनि सां विझड़ाए पिया त उन्हनि खे वधीक रेस्पॉन्स थो मिले, ऐं जिन जी जेको आहे सो घटि अहमियत आहे त उन्हनि खे घटि रेस्पॉन्स थो मिले। इहो बि जेको आहे सो हिते इशू आहे। सो इन क़िस्म जे करे माण्हू जेको आहे सो सफ़र था कनि पिया ऐं इहा सूरत हाल आहे जंहिंजे करे हिते सफ़ाई सुथराई जो मामिलो बि पंहिंजी जाइ ते बरक़रार आहे, बदअमली बि जेको आहे उहो बरक़रार आहे, सिहत जूं सहूलियतूं माण्हुनि खे नथियूं मिलनि ऐं उन सां गॾु तालीम जी जेका सूरत हाल आहे उहा बि घणी ख़राबु आहे। महिरबानी ज़फ़र अहमद। नाज़रीन, असां लाड़काणे मां सिंध टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ ज़फ़र अबड़ो लाइन थियो जंहिं असांखे लाड़काणे जे हवाले सां सूरत हाल ॿुधाई। असां सभिनी नुमाइंदनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, हैदराबाद, मीरपुर ख़ासि, लाड़काणे, सखर में पंहिंजे नुमाइंदनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। ओवरऑल असांखे जेका सूरत हाल नज़र आई त तालीम जी ख़राब सूरत हाल, लोड शेडिंग, बदअमनी, बेरोज़गारी, पाणी जी खोट, गंदगी, इहे अवाम जा बुनियादी मसइला आहिनि जिन जे करे अवाम सरापा एहतजाज बि रहियो आहे। चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ अवाम एहतजाज कंदो रहियो आहे त इदारनि जी कारकर्दगी ते पिणु अवाम रोडनि ते जेको आहे सो ईंदो रहियो आहे। पर उन जे बावजूदि जेका हिकु गॾिजाणी थी हुई जंहिंमें अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजनि चूंडियल नुमाइंदनि खे ख़ासि हिदायत कई त उहे पंहिंजनि पंहिंजनि तकनि में वञनि, अवाम सां सिधी तरह राब्ते में रहनि, अवाम सां मिलनि, उन्हनि सां अवामी गॾिजाणियूं कनि त जीअं उन्हनि जा मसइला ॿुधी सघनि ऐं फौरी तौर उन्हनि खे रेस्पॉन्स ॾियनि ऐं मसइला हल थी सघनि। अहिड़ी का सूरत हाल कंहिं बि सिंध जे ज़िले में कंहिं बि असांखे शहर में नज़र नथी अचे त चूंडियल नुमाइंदा डायरेक्ट जेके आहिनि से अवाम सां गॾिजाणियूं कनि या अवाम सां राब्ते में हुजनि, या हिकु जिथे का गॾिजाणी थी बि आहे त अवाम जा मसइला हल न थी सघिया आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त चेक एंड बैलेंस रखियो वञे इन्हनि मसइलनि जे हवाले सां, अवाम सां राब्ते में रहिजे त जीअं अवाम जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि जेके वोट वक़्तु अवाम सां राब्ते में रहनि था, उन्हनि जे तकनि में उन्हनि जे घरनि ताईं वञनि था, पर वोट वठण खां पोइ बि उन्हनि तरफ़ मुड़ी बि नथा ॾिसनि त उन्हनि जो जेको तक जो अवाम आहे कहिड़नि तकलीफ़नि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अॼोके प्रोग्राम खे हिते ई ख़तमु कंदासीं। पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।